अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मंज़र-ए-आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट शेयर कंदा हलूं दादू मां। रिपोर्टर असगर खान मल्हाह जी दादू जुही रोड ते क़ाइम एहसास किफ़ालत प्रोग्राम जे पैसनि में मुबीना करप्शन गैरक़ानूनी कटौती ख़िलाफ़ मुस्तहिक़ीन जूं मीडिया अॻियां दाहूं। मुस्तहिक़ीन जो चवणु आहे त एहसास किफ़ालत सेंटर अंदरि ग़रीब मुस्तहिक़ ख़ानदान जे लाइ हर 6 महीने ईंदड़ क़िस्त मां गैरक़ानूनी 500 खां 1000 रुपया कटौती जारी आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान, एहसास किफ़ालत प्रोग्राम जी चेयरपर्सन मैडम डॉक्टर सानिया निश्तर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त गैरक़ानूनी कटौती कंदड़ एजेंट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे मुस्तहिक़ औरतुनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।